अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। हिन आयात मुबारका जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे नबी हज़रत लूत अलैहिस्सलाम जो तज़किरो बयान फरमायो। आज़र खे ॿ पुट हुया, हिकिड़े जो नालो हो इब्राहिम, ॿिए जो नालो हो हारान। वरी इब्राहिम खे ॿ पुट थिया, हज़रत इसहाक ऐं हज़रत इस्माइल। वरी इसहाक जो पुट हज़रत याकूब, हज़रत याकूब खे वरी 12 पुट थिया, जंहिं मञो बनी इसराइल जो नस्ल वधियो। ऐं हज़रत इब्राहिम जो ॿियो भाउ हारान, हारान खे पुट ॼाओ, उनजो नालो हज़रत लूत। यानी हज़रत लूत अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे भाउ जो पुट हो, मन भाइटियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बैतुल मुक़द्दस जे वेझो इलाइक़ा हुया सदूम, तक़रीबन 7 ॻोठ हुया। सदूम जे वेझो हिकिड़ी नहर बि वहंदी हुई पाणीअ जी, जंहिंखे नहर सदूम बि करे चइबो हो। अल्लाह ताला हज़रत लूत अलैहिस्सलाम खे इन्हनि ॻोठनि जे लाइ नबी करे मोकिलियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम आयो पंहिंजी क़ौम वटि, ॿुधाई त मां अल्लाह जो नबी आहियां। उनखे दीन जी दावत ॾिनई, फत्तकुल्लाह व अतिऊन, अल्लाह खां डिॼो ऐं मूं नबीअ जी फरमा बरदारी कयो। वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र, इन अल्लाह जे पैगाम पहुचाइण ते मां तव्हां खां का मज़दूरी ऐं उजरत नठो वठां। मुंहिंजी मज़दूरी, मुंहिंजी उजरत अल्लाह वटां। बाल क़ौम हिकु न ॿुधी। उन क़ौम जे अंदर हिकिड़ी वॾी बुराई हुई। उन जे अंदर इहा वॾी बुराई हुई जो नौजवान छोकिरनि सां बदफेड़ी कंदा। अतातून ज़ुकरान मिनल आलमीन, ऐं उहे बदफेली जे एॾे हद दर्जे ते पहुतल हुया, न कंहिंजी इज़त जी परवाह, न कंहिं महिमान जी परवाह, न कंहिं वॾे जो अदब, न की नंढे ते शफ़क़त। बद अखलाक, बद किरदार कौम हुई। हज़रत लूत अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ॾाढो सम्झायो, लेकिन फहाशी ऐं बेहयाई जे इंतिहा दर्जे ते पहुता। कॾहिं कॾहिं इन इलाइक़नि में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम भी अची करे कॾहिं कॾहिं उनखे नसीहत कंदो हुयो, लेकिन क़ौम बद अखलाक। अल्लाह ताला 2 मलाइक मोकिलिया इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरफ़। इब्राहिम अलैहिस्सलाम खे पुट जी ख़ुशख़बरी ॾिनो। इब्राहिम खे फरमायो, वञूं था लूत जे क़ौम खे तबाह ऐं बर्बाद करण। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन सां इख़्तिलाफ़ कयो, ईअं न कयो। अल्लाह जो नबी आहे लूत अलैहिस्सलाम, कुझु नेक माण्हू बि आहिनि, उन क़ौम खे कीअं तबाह ऐं बर्बाद कंदा। जे अल्लाह जो हुकुम आहे, इन्हनि खे ॿाहिरि कढियो वेंदो, बाक़ी सॼी क़ौम जी चकी खणी करे मथे ऊंधो कयो। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम खां मोकिलाए इहे 2 फ़रिश्ता, हज़रत जिब्राइल ऐं मीकाइल। इंसानी सूरत, नौजवान ख़ूबसूरत छोकिरनि जी सूरत में सदूम जे इलाइक़े में आया। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी न्याणी इन नहर सदूम मञो पाणी भरे पई। नौजवान छोकिरनि खे ॾिठई, चई असांखे लूत अलैहिस्सलाम सां मुलाक़ात करणी आहे। छोकिरी हैरान थी वई, चई तव्हां तरसो, मां बाबे खे वठी अचां। पीउ खे वञी ॿुधाई, बाबा नौजवान 2 छोकिरा आहिनि, ख़ूबसूरत आहिनि,
अवां जी पुछा पिया कनि, पर हाणे तव्हां उनखे जल्दी वठी अचो, लॻे थो तव्हांजा महिमान आहिनि, माण्हू हुन सां बेहयाई न कनि। लूत अलैहिस्सलाम उनखे घर वठी आया। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी घरवारी मुनाफ़िक हुई। जॾहिं ख़ूबसूरत छोकिरा महिमान थी करे हज़रत लूत अलैहिस्सलाम वटि आया, उनजी घरवारी वञी क़ौम वारनि खे ॿुधाई त मुंहिंजे मुड़ुस वटि ॿ नौजवान छोकिरा आया। ईअं क़ौम खे ख़बर पई त किरिया चइनी तरफ़नि खां, के दरवाज़नि खां, के भितूं टपी बद अख़लाक़ी ऐं बरकिरदारी करे यूसुफ हज़रत लूत अलैहिस्सलाम उनखे ॾाढो सम्झायो, पर क़ौम एॾी बद अख़लाक़ जो अल्लाह जे नबी हज़रत लूत अलैहिस्सलाम जी हिकु बि न ॿुधऊं। पोइ हज़रत लूत अलैहिस्सलाम उनखे फरमायो, छा तव्हां में को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको समझदार हुजे? हे मुंहिंजा महिमान आहिनि, हे मुंहिंजा महिमान आहिनि। वलम्मा जात रुसुलना लूतन सिय बिहिम वज़ाक बिहिम ज़रन वक़ाल हाज़ा यौमुन असीब। हज़रत लूत अलैहिस्सलाम ॾाढो परेशान थियो, चवणु लॻो त अॼु त मुंहिंजे मथां को तकलीफ़ वारो ॾींहुं आहे जो ॿ ख़ूबसूरत महिमान आया आहिनि, हे बद अख़लाक़ बद किरदार क़ौम हुन सां बेहयाई कई। वला तुख़ज़िनी फ़ी ज़ैफ़ी अलैसा मिनकुम रजुलुन रशीद। छा तव्हां में को नेक मर्द कोन्हे? मुंहिंजा महिमान जे साम्हूं बेहयाई न कयो। ॾाढी सम्झाई ॻाल्हि, पर क़ौम न सम्झी। क़ाल या क़ौम हाउलाए बनाती हुन्न अतहरु लकुम फत्तक़ुल्लाह वला तुख़ज़ून फ़ी ज़ैफ़ी। तव्हां शादियूं कयो, निकाह कयो, अक़द निकाह कयो, मुंहिंजे क़ौम जूं नियाणियूं मुंहिंजियूं नियाणियूं आहिनि, उन्हनि सां अक़द निकाह कयो, इज़्दवा जी हैसियत में अचो, तव्हां बेहयाई छो था कयो? बहरहाल क़ौम न ॿुधो। उन ॿिनि नौजवान लूत अलैहिस्सलाम खे फरमाए, लूत परेशान न थी, असां अल्लाह जा मलाइक आहियूं, मां जिब्राइल आहियां, ही मीकाईल। अल्लाह असांखे इन क़ौम जे तबाही बर्बाद करण लाइ मोकिलियो आहे। जॾहिं उन्हनि फ़रिश्तनि लूत अलैहिस्सलाम जे ज़ुबान वञो इहे अल्फाज़ ॿुधा, हीअ क़ौम बद अख़लाक़ आहे, बद किरदार आहे, पोइ हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो, हाणे अल्लाह जो हुकुम आहे, तव्हां इन इलाइक़नि खां निकिरी वञो। अलैसा सुबुह बि क़रीब, सुबुह जो टाइम ते इन्हनि जे मथां अल्लाह जो अज़ाब। लूत अलैहिस्सलाम ऐं उहे माण्हू जिन लूत अलैहिस्सलाम ते ईमान आंदो, घरवारी समेत ॿाहिरि निकिता, पर घरवारी हुई मुनाफ़िक। अल्लाह जे फ़रिश्तनि फरमायो, तव्हां पोइते न ॾिसजो, अॻिते हलिया वञो, पोइते न ॾिसजो। जेको पोइते ॾिसंदो इन क़ौम जे सां गॾु उहो अज़ाब में अची वेंदो। जॾहिं लूत अलैहिस्सलाम ऐं ॿिया मोमिन मुसलमान ॿाहिरि निकिता, उन्हनि खे हुकुम थियो त पोइते नज़र न कजो। अल्लाह ताला जे हुकुम सां उन फ़रिश्तनि उन 7 ॻोठनि जे ज़मीन जी चकी पटी। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त हर हिकु ॻोठ में उन ज़माने में 1 लख माण्हुनि जी आबादी, मर्द औरतूं ॿार सभु बद किरदार, चकी पटियूं मथे खणिया। अल्लाह ताला फरमाए, फजअलना आलिहा साफिलहा वअमतरना अलैहा हिजारतन मिन सिज्जील मुसव्वमतन इंद रब्बिक वमा हिय मिन ज़ालिमीन बिबईद। अल्लाह जे फ़रिश्तनि 7 ॻोठनि जी चकी पटे आसमान ते मथे खणी विया। पोइ फरमाइनि था, उन्हनि जानवरनि जो आवाज़ बि मथे ॿुधो वियो। कुता जेके भौंकनि पिया, जानवर जेके रड़ियूं पिया कनि, उन्हनि जा आवाज़ बि मथे ॿुधा विया। मथे 7 ॻोठनि खे खणी ऊंधो करे ज़मीन जे अंदरि उनखे उछलाए। पोइ अल्लाह उन क़ौम जे मथां वरी पत्थरनि जो मींहुं वसायो। वअमतरना अलैहिम मतरा, पत्थरनि जो मींहुं वसायो। मिन सिज्जील मंज़ूर मुसव्वमतन इंद रब्बिक,
वमा हिय मिन ज़ालिमीन बिबईद, पत्थर जो मींह, पत्थर जे मथा पत्थर, पत्थर जे मथा पत्थर, जो अल्लाह ताला फरमाए कअल्लम यग़नऊ फ़ीहा, ॼण के धरती ते पैदा ई कोन थिया। ईअं क़ौम तबाह ऐं बर्बाद थी, हिकिड़े बदफेलीअ जे करे सॼी क़ौम। इहे जेकॾहिं 7 ॻोठ वठो, हर ॻोठ जे अंदरि लख माण्हू, त 7 लख माण्हू तबाह ऐं बर्बाद थी विया। अल्लाह ताला नबीअ जी दावत ऐं क़ौम जी इनहिराफ़ी, क़ौम जी बदबख़्ती जे करे उन जे मथां अज़ाब, अल्लाह ताला उन वाक़े खे हिन रूप में बयानु फरमायो।